मूं वस कया डीएसपी साहब। अकेलो माण्हू कुछ भी नथो करे सघे तो ऊंधाई जा तूफ़ान ज़हननि जी रोशनी रोड़े विया आहिनि। पुलिस जो किरदार भी घणो कुछ करे सघे तो डीएसपी साहब। पुलिस पहरा त न ॾींदी न वरी इहा ख़बर थी रखी सघे त हिक बिरादरीअ जो ॿी बिरादरीअ ते केॾी महिल हमलो थो थिए। पुलिस खे त हमले खां पोइ ई मालूम थींदो न। ॾिसो डीएसपी साहब, अव्हां जे इल्म में आहे त शहबाज खान ऐं असांजी बिरादरी हिक ॿिए लाइ अलर्ट आहिनि। बराबर, पर बिरादरनि खे त सरदार ई गॾु था कनि न। गॾु किथे था कनि डीएसपी साहब, झेड़े लाइ तयार था कनि। डॉक्टर सतार, मुंहिंजे चवण जो बि इहो ई मतिलबु हो। डीएसपी साहब, उहे बिरादरनि खे हिकु करण लाइ बि पंहिंजो किरदार अदा करे सघनि था। छा बि कयो, इंसान जे फितरत में ई झेड़ो आहे। छा पढ़ियल लिखियल पाण में नथा विढ़नि? उन्हनि जा पाण में इख़्तिलाफ़ न आहिनि? ही क़त्लो गारत नाहे? ॾोही बेॾोही हयाती नथो विञाए? डीएसपी साहब, इन लाइ मां तव्हां वटि हली आयो आहियां त महिरबानी करे कुझु कयो। मां छा करियां? पुलिस वधि में वधि ॾोहारीअ खे गिरफ़्तार कंदी या रोकण जी कोशिशि कंदी। पुलिस वटि निबेरो न आहे डॉक्टर साहब। तव्हां औरतूं वापसि कराइण में केॾो सुठो रोल अदा कयो। बिला शक, पर एसपी साहब जे इंट्रेस्ट सां न, मुंहिंजे चवण सां न थियो न। तव्हां त डॉक्टर आहियो, हू पढ़ियल लिखियलनि जी ॾाढी इज़त कंदो आहे। मिलोसि ऐं एसपी साहब सां मसइलो रखो। ॾिसां थो, माशाअल्लाह। हेरे धनु फकीर केजो न खुश नसीब आई तो कि दाणो जे हथ त शयो बाकी धक जो खैर निकुर है त कॉपी खणी तू खून चीरे छजे। माथी चवे टर टर मुझे अखन जे गया थाणो धड़किया ने धड़की ना है। ये रोज गलत हथ हंदी कर मा साथ तू न मुड़ंदे। हां यार हल धनु फकीर पर प्यार में यही काफिया मां साथ मिठी साथ उकड़ो को त खाऊं वा टर टर मुआ पाहे लगई सिर के पप्पाए मारियो तस खबर बथस त धारो धड़किया नि धड़की ना है वो समझे ही कोंदो पाहे लगेस। हैरत एफआईआर ता हथ खणी हूं गालायो न जमादार जबल सां त तका खिड़की गोल हामी भरियाई। हा पर वरी भी पुलिस आ भरोसो न कबो। मुखे नथो लगे जमादार जबल एडो वडो कम करे। अंत पास ने खबर अफकना जोशना बुद्ध डबे में ठिकरियूं अमोहित पापो रेस जमादार जबल सोनू। जमादार सिंधी गालाए असा छा समझो? अबो कना किस्मत टी लगाने दाना समझ बंदगाख असा बेहोश थी ना से जमादार जबल। अड़े मुंह चयो केड़ी सुसपुस पे कयो मुंजी बोली लाए ये नचो। तवा जड़ा ना समझ मानू मुंजे गाटे में लगाइन। जमादार सिद्धो चो न, बाकी दबा पियो खड़काई त मां छा समझा? अरे नचो दबा जमादार जबल सोनू के नचड़ाए शायद ने खबर अफकना जोशना। कम जी गाल कर भलो साहब राजी मसुने दासा बंदोबस्त कबो। छा? अरे बात चयो में तो वडो साहब राजी थी विया बुधी दासा खातरी मसुने ने खबर अफकना जोशना। बिनी सरदारनि खे ज़हमत ॾियण जो मक़सद अवां खे सूरत हाल खां आगाह कयां। केड़ी सूरत हाल? तव्हां ॿई ॼाणो था। ॼाणू आ त पुछूं छो आ? तव्हां पाण में ठही वञो। असीं पाण में विड़िया कॾहिं आहियूं?
इहो त ॿुधायो डीएसपी साहब। त पोइ बिरादरनि में तय छो आहे? इहो त बिरादरनि में आहे। मूं में ऐं शहबाज़ में तैश हुजे हा त गॾु हुजऊं हा। कीअं शहबाज़? हा हा, असीं जेकॾहिं तिखा मिठा थिया बि हूंदासीं त पंहिंजाइप में। जॾहिं तव्हां पाण में विढ़ियल ई न आहियो त पोइ बिरादरियूं छो विढ़ियल आहिनि? उन्हनि खे तव्हां ठाहे सघो था। डीएसपी साहब, तव्हां त हलायो ऑफिसरी ऐं तव्हांजा ज़ेरदस्त तव्हांजे हुक्म जा ग़ुलाम आहिनि। उन्हनि खे पंहिंजे रोज़गार जो डपु हूंदो आहे, पर बिरादरनि जे माण्हुनि खे डील करणु आसान कोन्हे को। हर को पंहिंजी तबियत जो आहे, हर कंहिंजा पंहिंजा मसइला आहिनि। शहबाज़ खान दुरुस्त आहे। हर कंहिंजो मथो पंहिंजो मथो, को ॿुधी अणॿुधी थो करे छॾे ऐं को मुंहं ते मञे ऐं पर पुठ फिरी थो वञे त छा कजे? खेनि सॼो था त सभु वटि गॾु ऐं मञनि नथा। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। इन जी वज़ाहत में ड्रैग थी वेंदी। तव्हां इहो ॿुधायो त तव्हां सॼो छाजे लाइ आहियो? को माण्हू एसएसपी साहब सां मिलियो आहे। केरु आहे उहो माण्हू? ॿुधाइणु ज़रूरी नथो सम्झां। मां तव्हां ॿिन्ही खे गुज़ारिश थो कयां त बिरादरनि मां तेश ख़तमु कयो। फ़ैसिले या ख़्याल सोचो, न त छा? माज़रत सां चवणो थो पए त एसएसपी साहब बिरादरनि खां सवाइ तव्हां ॿिन्ही जे ख़िलाफ़ बि क़दम खणण लाइ हुकुम कयो आहे। सुठो अॻ में बि चयो हुउमि, पर शायदि तव्हां खां ॻाल्हि विसरी वई आहे। बादल, ज़माने जा कमकार बि आहिनि, तूं ॻाल्हि कर। कसम न मीरल हरकतुनि खां थो मुड़े, न शहबाज़ खान। मीरल लाइ वेसाह त करे सघिजे थो, पर ये शहबाज़ लाइ समझ खां ॿाहिरि आहे। उहो वरी कीअं? उन ॾींहुं सभु गॾु थियासीं। हा, छा ते थियो यादि कोन अथई? उन खां पोइ शहबाज़ खान कीअं थो करे सघे? सुठल ज़ाहिरी तरह न, पर अंदरूनी तरह गोहर जी मार्फत करे थो। छा थो करे गोहर? ओपरा माण्हू मोकिले मासी खदीजा वारनि खे लॾण जूं धमकियूं थो ॾे। छा चई? लॾण जूं धमकियूं? हा, त हिते तव्हां महफ़ूज़ न आहियो। या हवेली वञो या ही तर छॾियो, न त मरण जे लाइ तयारु थी वञो। इन शहबाज़ खान खे शायदि इहा ख़बर नाहे त सोढल जी छड़प हाथी हंधो न चुरे। सुठल उन में मदद करियो, न त ज़ाया थी वेंदियूं। घबराए न बादल, घबराए न। कासिम करनि था, खारे या मारे। कासिम करंटा त पोइ सोढल जी सट, दुश्मन जी निड़ीअ ते बि लत।
मजबूरी ज़मानो दुश्मन कंहिंखे हाल सुणाया ज़ाहिर ज़ाहिर खिलंदे अंदर अंदर किए हयाती गुजारा गुजारा हो अल्लाह तो खां सिवा किए हयाती गुजारा गुजारा हो अल्लाह तो खां सिवा हर पल तो खे पुकारिया हो अल्लाह तो खां सिवा किए हयाती गुजारा गुजारा हो अल्लाह तो खां सिवा। दादा ने जी मुझे साह जण बिरादरी जे पिंजरे में कैद हुजे हर वक्त तोड़े तांगींदो आ पर हीअ बिरादरी जे पिंजरे जहिड़ी बंदिश आहे न उन मां निकिरण जी कोशिश में पर बि ज़ख्मी त चोंब बि ज़ख्मी। बिरादरी जे उन पिंजरे जूं तारूं मां उखड़ींदुसि वरी मुंहिंजे हूंदे कॾहिं बि मायूस न थीजे। मूंखे नथो लॻे दादा न नूरी अलाह ते भरोसो रख दादा न तार तरीब तो वटि ईंदो रुगो न्यापो कजाई कैसा न्यापो मोकिले जागे थी जी अम्मा उन्हें लगी पानी पीअण लाइ उथियसि। ठीक आहे धीअ हाणे सुम्ही पव। जी अम्मा अम्मा दादा नंढे न्यापो कर या त तूं पाण वञ। न्यापो हा त वरी मीरल ॿीहर मुसीबत पैदा कई आहे। शहबाज जा माण्हू धमकियूं था ॾियनि त लॾो खणो या वरी हवेलीअ वञो। बादल छॾण जे लाइ तयार नाहे। बादल जी नियत साफ़ आ बाक़ी न वरी ॿिया न्यापा ॾिबा त खुलम भरी वेंदो। अम्मा कोन भरंदो खुलम आहिस्ते घर वारे कमरे में बादल आ ॿुधी न वठे। अम्मा भली ॿुधे न त मां हली वेंदसि। छा छा थी चवीं? हा मां तूं हिते रह मां न रहंदसि। अम्मा दहको थियो को घर में त न घड़ियो आ। माठ करे सुम्ही पव तुंहिंजा कन वॻा आहिनि। न मां आवाज़ साफ़ आयो आ लगे तो को घर में गिरियो आ। कहिड़ोई कुत्थोई वाकई कोई आहे ऐं बादल सां अटकी पियो आहे। हा मां ॿाहिरि त थियनि पिया ख़ुदा बादल खे पंहिंजी पनाह में रखे। अच्छा मां मूंखे लॻे थो त मीरल ई हूंदो। अच्छा मां हलिया। काॾे वई मीरल किथे नशो ॾेई बेहोश करे खणी त न वियो। ओ मासी खतीजा मासी ओ मासी बादल ख़ैर त आहे न ॿाहिरि थिया असां कुंड में लिकी पियोसीं मता मीरल न हुजे। मूंखे त मीरल ई लॻी हिते टपी आयो मासी। बादल शहबाज खान जा माण्हू बि थी सघनि था। ख़दशो इहो बि आहे पर ही मीरल हो नूरी। कीअं कजे आख़िर बादल को वक्त कंहिं न जहिड़ो ही त
त मीरन लाहे पाए बीठो आहे, कंहिं वक़्त बि झटि हणी सघे थो। पूरी अल्लाह साईं ख़ैर कंदो, तव्हां रुगो एहतियात कजो। छो वरी नाराज़ आई? न कमल, नाराज़ न सतारे तूं वेंदे त दिल जा धागा टुटी पवंदा। उमिरि लाइ थो वञा, उमिरि भर लाइ न। उमिरि भर जो ॿुधंदे मुंहिंजी दिल जी धड़कन रुकिजी वेंदी सतारे। मायूसी गुनाह आहे, न कर दिल ॾारींदड़ ॻाल्हियूं कंवल। संभाल पाण खे। साह में सांडियल शइ साह निकिरण खां पोइ ई साह खां परे थींदी आहे। साह वांगुरु तूं पाण खे तकलीफ़ न ॾे, निंड्रू न फिटाए। मुंहिंजे करे, सिर्फ़ मुंहिंजे करे ख़ुशि रहण जी कोशिश कर। कोशिश कंदसि, पर तुंहिंजी सार न साह ते सख़्तीअ लाइ थी त निंड्रू बि हराम त सुकून बि बर्बाद सतारे। चयमि न त मुंहिंजे करे मायूस न थी। बाक़ी मुक़दर लाइ मां छा थो चई सघां। शहबाज जी बिरादरी नूरीअ लाइ हज़ार न पैदा कया हुजनि, न न्यापो पुॻो आहे ऐं न को हवाल। वञा मालूम कयां जे न नूरीअ लाइ कंहिं ॾुखियायूं पैदा कयूं त दादन मौत आहे ऐं मौत ॾाणो न आहे। ऐं जेकॾहिं दोस्ती ऐं प्यार कंदो आहे त दरिया ऐं समुंड वांगुरु उथली पवंदो आहे। हाणे ख़ुदा खां सवा कोई बि न आहे मुंहिंजो, घणो ई भटकियसि। जॾहिं खां न तूं माफ़ करे पंहिंजो कयो आहे त हाणे मुंहिंजे दिलि में तोखां सवा केर बि कोन्हे। साह में शरीर में सिर्फ़ सोढल जी सिक समुंड बणिजी दिल में छोलियूं हणंदड़। हाणे न सिर्फ़ घर वारो पर मुंहिंजो महबूब बि आई सोढल। हाणे मां मिसाली घरवारी बणिजी तुंहिंजी ख़िदमत कंदसि। पर चाची मूं लाइ अञा पंहिंजे दिल में जाइ न जोड़ी आहे। मुमल अम्मा जी का बि ॻाल्हि दिल में न कंदी कर। न कंदसि, सहंदसि, पर पोइ बि इंसान आहियां सोढल। हाणे मुंहिंजे करे हिन घर में तोखे साफ़ खां कमु वठिणो पवंदो। ठीकु आहे सोढल, तुंहिंजे करे त मां ज़हर बि ख़ुशीअ सां पी वेंदसि। अलाह न करे ज़हर तुंहिंजा दुश्मन पीअनि। तूं जुग जुग जी सदा ईअं मुस्कुरांदी रह। दाणो सुबुह सां कहिड़ो त चङो न आहे। सुबुह सां माण्हू अलाह जो नालो वठे, नमाज़ पढ़े,
हले मुख्य तो समझाए तो करे नमाज पढ़िया। हाँ अवेल सवेल पढ़ंदो आहियां थाणो मुसलमान है। पाबंदी सां पढ़ त मां बि पढ़ां न। पढ़ंदुसि पर तूं सुबुह सां ये अजाया सजाया ज़िक्र न कंदी। चाचा चवंदो आहियां किड़ी वरी घरों निकरण जी धमकियूं ॾींदो आहीं, पर मां वॾी सोच खां पोइ वरी इन घर में मोटी ईंदो आहियां। भला दादल लॾे थो वञे छा जो सुबुह सां खणी संग जो रिंगट लातो अथव? पर चाचा मूंखे तूं इहो ॿुधाए त इनकार छो थो करे? हुनजी मर्ज़ी आहे न। हाँ हाँ मर्ज़ी वारी छा जी थस पो वरी चवंदा त रिंगट थी कयां। मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो। दादन राज़पे खां सवाइ संग न ॾींदो। हाणे मां आस्ते आस्ते रुॻी रिझाए संग वठंदोसांसि। बाहर हलो वित तो इंतजार ही न कयो। यकदम सोरा बसा सलाड़ जी हुई मुंहिंजी सुणी। जी मुंहिंजा सुणा। हाय हाय वरी चओ। मुंहिंजा सुणा मिठा मासा त धनु। हाय हाय भारत जो वधियो मासा ते वरी चओ न। हाणे छॾ मासा त। छॾिया कीअं रात नीर को तुंहिंजी ताता याद न थई त खेॾंदा हुआसीं त चाचे वारा तोखे रोकींदा त न खेॾू धनुअ सां। हा तॾहिं वॾी थी वई हुयसि न। हाणे बि तूं मुंहिंजे लाइ साॻी आई सुहिणी रंगीन ॼण बिंभोरी ॼण बाग जो रंगीन पोपट। घणो न सराए। मां सची थो चवां मां चंड त तूं चंड की मां साथ चंद्र खां चंद्र की खसिजी वई आहे। अल्लाह हाय किस्मत मां छा कयां। हाणे न जे मिले थी त दिलि गाइण लाइ चवे थी। मुंहिंजो सनम आहीं मां तुंहिंजो सनम आहियां। मां सच मूंसां ॻाए त सही न। मुंहिंजो सनम आहीं मां तुंहिंजो सनम आहियां। मुंहिंजो सनम आहीं मां तुंहिंजो सनम आहियां। हाँ मां साधारण कर वई। है धनु फ़कीर तुंहिंजी क़िस्मत भले आहे धनु जी क़िस्मत। मां साथ धाणो मुंहिंजो मुकंदर आहे। इन सहिराणी वतल सोराब खे हलाइणो आहे। रोज़ तो फेरे